मुझे प्यारे देश जा वासियो, जिथे भी हुजो, खुश हुजो, सलामत हुजो, आबाद हुजो। हमसरी यूट्यूब चैनल अवां जे लाइ हमसरी करंट अफेयर्स ते इशूज़ जो प्रोग्राम खणी तव्हांजे साम्हूं आयो आहे। ही प्रोग्राम तव्हांखे पंहिंजे इर्द गिर्द थींदड़ वाक़िअनि ते अपडेट कंदो ऐं उन जे बारे में पंहिंजा तबसरा ॾींदो। अॼु जो असांजो प्रोग्राम टंड वलायार वारे वाक़िए ते मुश्तमिल आहे, जेको ॿिनी या टिनि ॾींहंनि खां वठी सभिनी चैनलनि ते या हर माण्हू ते असरअंदाज़ थिए पियो। उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं त उहो थियो किथां, शुरू कीअं थियो ऐं उन मञा पोइ हींअर असांखे कहिड़ा नुक़सान नज़र अचनि था पिया, नफ़रतुनि जा सौदागर कीअं पंहिंजी नफ़रतुनि जो वापारु वधाइनि था पिया। मां तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको वाक़ियो आहे इहो गुज़िरियल साल जो वाक़ियो आहे, जंहिंमें हिकिड़ो क़त्लु थियो। क़त्लु कंहिं बि हिसाब सां हिकिड़ो मज़म्मत जोॻो अमल आहे, पोइ चाहे केरु बि करे, कहिड़े बि नाले ते करे। उहो क़त्लु हिकिड़ी तंज़ीम जे दोस्त जो हुयो, उनजो नालो अल्ताफ़ जसकाणी हुयो, जंहिंजो तालुक़ु टंड वलायार सां हुयो ऐं असलम रिंद सां हिननि जो पंहिंजे कंहिं प्रॉपर्टी जे हिसाब सां झगड़ो हलंदड़ हुयो, जंहिंमें असलम रिंद वारनि अल्ताफ़ जसकाणी खे क़त्लु करे छॾियो। मुबैना तौरु चयो थो वञे त अल्ताफ़ जसकाणी खे रिंदनि जॾहिं क़त्लु कयो त उन में हुननि ख़लीलुर रहमान ख़ानदादो उर्फ़ भोलू ख़ानदादे खां हेल्प वरिती ऐं उहो बि उन क़त्लु करण वारनि में शामिलु हुयो। इहा ॻाल्हि उन वक़्तु पुलिस पंहिंजे पेपर्स में आंदी। ख़लीलुर रहमान जे लाइ आमतौर ते इहो चयो थो वञे त हीउ MQM जो कारकुन रहियो आहे ऐं हिन ते बि केतिरियूं FIR लार्ज थियल आहिनि। पुलिस रिकॉर्ड मूजिबि 19 FIR हिन ते आहिनि। उन ॻाल्हि खे साल गुज़री वियो, हीउ केस कोर्ट में अची वियो। केस कोर्ट में अचण खां पोइ असलम रिंद वारा त गिरफ़्तार आहिनि, पर ख़लीलुर रहमान उर्फ़ भोलू खे ज़मानत मिली ऐं उहो ज़ामिन ते ॿाहिरि निकिरी आयो, जंहिंजो केस सेशन कोर्ट टंड वलायार में हले पियो। हिकिड़ो हफ़्तो पहिरीं अल्ताफ़ जसकाणी जे भाउ ऐं उनजी पाण में तूं में थी वई, असद जसकाणी। उन खां पोइ 3-4 ॾींहंनि खां पोइ शुनवाई हुई। उन शुनवाई ते क्रॉस फायरिंग थी आहे ऐं भोलू यानी ख़लीलुर रहमान ख़ानदादो उन जो क़त्लु थी वियो। इंतिहाई पुरज़ोर मज़म्मत करियूं था कंहिं क़त्ल जी। उन फायरिंग जे दौरान असद जसकाणी बि ज़ख़्मी थियो, जंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे वरितो। उन ते इल्ज़ाम इहो आहे त हिन ख़लीलुर रहमान उर्फ़ भोलू खे मारियो आहे। ही कहाणी आहे। क़त्लु थियो आहे हिकिड़ो जसकाणियुनि जो, हिकिड़ो ख़ानदादे जो, ऐं टंड वलायार में थियो आहे। इंतिहाई नामुनासिबु आहे। पर जंहिं ॻाल्हि असांखे ही व्लॉग करण ते मजबूर कयो आहे उहा इहा आहे त क़त्ल खे ग़लति रंग में पेश कयो थो वञे पियो। हिन क़त्ल जी आड़ वठी लिसानी फ़साद कराइण जी साज़िश नज़र अचे पई, जेका कंहिं बि सूरत में असांखे क़ाबिल क़बूल कोन्हे का। कंहिं बि साञावंद खे, उहो जेको बि हिन देश जो, हिन धरती जो सचो सपूत आहे, उनखे इहा शइ क़ाबिल क़बूल न आहे। छो क़त्लु जेकॾहिं अल्ताफ़ जसकाणी जो थियो हुयो त उन वक़्तु बि उन जे तंज़ीम जा हज़ारे कारकुन गॾु थिया हुया, पर उन्हनि को अहिड़ो न ॾिनो हुयो को ख़ासि त जहिड़ो करणु या साड़णु। पर हीउ जेको ख़लीलुर रहमान उर्फ़ भोलू जो क़त्लु थियो आहे त उन में हिकिड़े ई धुर इनखे लिसानी रंग ॾियण जी कोशिशि कई आहे। ही नुक़सानकार ॻाल्हि आहे। बिरादरियुनि में क़त्ल थियनि था पिया, माण्हुनि जा क़त्ल थियनि था पिया, उन्हनि खे रंग लिसन ॾिनो थो वञे पियो।
MQM जा कारकुन, MQM जा आला अमलदार अॻुवाण माना इन खे नफ़रत जे बाहि खे भड़काइण जे लाइ अहिड़ियूं कोशिशूं कनि था पिया जेके नज़र थियूं अचनि पियूं। वसीम अख्तर, आफ़ाक़ अहमद, फारूक सत्तार, आमिर ख़ान, ही सभु इन रंग खे ॾियनि पिया त ही हिकिड़ो मुहाजिर क़तलु थियो आहे। हू इन खे ख़लीलुर रहमान जो क़तलु न पर मुहाजिर खे ॻंढनि था पिया। साम्हूं वरी सिंधी वॾेरो टोपी पाए न ईंदो कराची में, अहिड़े क़िस्म जा नफ़रत अंगेज़ बयान ॾियनि था पिया। वापसी में छा थो थिए पियो त असांजा जेके जज़्बाती जवान आहिनि उहे बि उन साॻी पिच ते खेॾनि था पिया। हिकिड़े पासे चवनि था त इहे जेके अॻुवाण MQM जा बयान ॾियनि था कंहिं एजेंसियुनि जे साज़िशुनि ते, उन्हनि जी हुशी ते ऐं हिकिड़े वेढ़ान जी वरी नए एपिसोड तयारु करण जे लाइ ॾियनि था पिया। वरी ॿिए तरफ़ पाण बि उन्हनि खे ओहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ॾियनि था पिया जेके असां सम्झूं था त कंहिं बि हिसाब सां क़ाबिले क़बूल न आहिनि। क़तल ॿ थिया आहिनि। इंसाफ़ इहो थियणु खपे त उन्हनि जा जेके बि क़ातिल आहिनि उन्हनि खे सज़ा मिलणु खपे। इंसाफ़ इहो थियणु खपे त कोर्ट जे साम्हूं क़तलु थियो आहे, इंसाफ़ नथो थिए पियो। इंसाफ़ न थियण जे करे ही सभु प्रॉब्लम थियनि था पिया। पुलिस छा थी करे पई, सिर्फ़ु रवायती किरदार थी करे पई। हिन में ॾिसो असां सुवाल था उथारियूं पिया त एतिरो वक़्तु इंसाफ़ में देरि थिए थी पई तॾहिं माण्हू चरिया था थियनि पिया, हिक ॿिए जे लाइ मारण जे लाइ पाण तयारु था थियनि पिया। पहिरियों सुवाल इहो आहे। उनखे जल्द खां जल्द इंसाफ़ मुहैया थिए त जीअं अॻे माण्हूअ जी दिलि आज़ारी जेका थी आहे उहा ख़तमु थिए। पुलिस जो किरदारु अहिड़ो हुजणु खपे त जेके बि कल्पर्ट आहिनि उन्हनि खे पंहिंजे कैफ़रे किरदार ताईं पहुचाए, उन्हनि जी जेका तफ़्तीश हुजे बाइस्ड न हुजे। पर इहे नज़र कोन थो अचे पियो। उन खां पोइ सियासी धुरियूं पंहिंजो पाण खे चमकाइण जे लाइ नफ़रत जो बाज़ार खणी था आम माण्हुनि वीचारनि खे परेशान था कनि पिया। असांखे ईअं थो लॻे त हिकिड़ी साज़िश तयारु पई थिए। उहा साज़िश इहा आहे त हिकिड़ी धुर हिकिड़ी ॻाल्हि कंदी, ॿी धुर ॿी ॻाल्हि कंदी ऐं उन्हनि हिक ॿिए खे गारियूं ॾेई ऐं आम माण्हुनि खे उन में मुंझाए जेके उन्हनि खे फ़ाइदा ॾियणा आहिनि उहे न आहिनि ॾियणा। सिर्फ़ु उन्हनि खे इन्हनि लफ़्ज़ी जंग में मुंझाइणो आहे ऐं पंहिंजा फ़ाइदा वठणा आहिनि। इहो ई असांखे नज़र आयो त हिकिड़ी धुर जॾहिं चयो त टोपी पाए केरु न अची सघंदो त ॿी धुर ॿिए ॾींहं ते टोपी पाए ऐं उहा जेको एडमिनिस्ट्रेटर आहे कराची जो उहो पंहिंजे ऑफिस में पहुची वियो। जेकॾहिं तव्हां एतिरा ई सचा आहियो पंहिंजे माण्हुनि सां त जेके तव्हांजा कम आहिनि, जेके तव्हां माण्हुनि खे फ़ाइदा ॾेई सघो था उहे करियो, तव्हां उहे कोन था करियो। तव्हां माण्हुनि खे नफ़रतुनि जो वापारु ॾेई, नफ़रतुनि जो वखर ॾेई, नफ़रतुनि जी सुदागरी ॾेई ऐं आम जेको वीचारो माण्हू आहे जेको सम्झे घटि थो ऐं जज़्बात में वधीक थो अचे उन खे तव्हां मुंझायो था पिया। असां सम्झूं था त असां माण्हुनि खे या जेके बि दानिश्वर माण्हू आहिनि जेके इन ॻाल्हि खे सम्झनि था, इन साज़िश जे पोयां जिन जूं जेके धागा आहिनि, जेके तंदूं आहिनि उन्हनि खे सम्झनि था पिया। चाहे उहे उर्दू स्पीकिंग हुजनि, चाहे उहे सिंधी स्पीकिंग हुजनि, उन्हनि खे अॻिते अचिणो पवंदो ऐं पंहिंजे पंहिंजे हैसियत हार, पंहिंजे पंहिंजे ताक़त हार आवाज़ खे बुलंद करिणो पवंदो त जीअं इहा जेका नफ़रतुनि जी बाज़ार आहिस्ते आहिस्ते वधे पई। असांखे शक इहो थो लॻे पियो त इहा हिते ख़तमु कोन थींदी, इन खे वधाईंदा। जीअं जीअं इलेक्शन्स, हींअर तव्हां ॾिसो त BD इलेक्शन्स अचण वारियूं आहिनि ख़ासि तौर ते सूबे सिंध में, त उन जो कंहिंखे फ़ाइदो पवंदो? हिकिड़ी धुर जेका हुकूमत में आहे ऐं ॿी धुर जेका चाहे थी पई त असां बल्दियाती ख़ासि तौर ते शहरी इलाइक़नि में असांजी अची वञे हुकूमत। हीउ फ़ाइदो उन्हनि जो आहे, हीउ तव्हांजो मुंहिंजो या आम सिंध जे माण्हुनि जो फ़ाइदो कोन्हे को। इहा शइ असांखे भले भत सम्झणु घुरिजे। ऐं असां उर्दू दोस्तनि खे बि चऊं था, उर्दू ॻाल्हाईंदड़ दानिश्वरनि खे बि चऊं था, ईअं ई असां सिंधी दानिश्वरनि खे बि चऊं था। काफ़ी दोस्तनि जूं बहितर पोस्टूं अचनि थियूं पयूं जेको असां ॾिसूं पिया मवाद पंहिंजे सोशल मीडिया ते, त उन में केतिरा ई साञा वंदा माण्हू इन ॻाल्हि खे सम्झनि था पिया त हिकिड़ी साज़िश आहे जेका असां ॿिनि भाइरनि खे, असां सम्झूं था त सिंधी ॻाल्हाइण वारा ऐं उर्दू ॻाल्हाइण वारा सिंध जा पुट आहिनि ऐं उहे भाइरनि वांगुरु रहंदा। उन्हनि में चपकलिशूं थींदियूं आहिनि। जेकॾहिं असां ॾिसूं त पहिरियों क़तल धरती ते ॿिनि भाइरनि जो ई थियो हुयो, हिकिड़े भाउ ॿिए खे मारियो हुयो।
ईअं असां सम्झूं था त हिते बि जेकॾहिं क़त्लु थिए थो त उहो क़त्लु बिरादरी जो आहे। हिकिड़ो ग़लति माण्हू ॿिए माण्हू खे मारे थो विझे त उन ग़लति माण्हू खे सज़ा मिलणु खपे, पर उन क़त्ल खे बुनियादु बनाए ॿियनि मासूम माण्हुनि जी जानियुनि खे, मिल्कियतुनि खे, इज़तुनि खे को बि ख़तरो थियणु न खपे। ऐं वधि में वधि असां वरी बि ज़ोर करियूं था पिया, जेका वक़्त जी हुकूमत आहे त तव्हां जल्दी एक्शन खणो। तव्हां ॾिसो त टंडवाला यार जो जेको कमानी आहे गुज़िरियल 6 सालनि खां उते वेठो आहे, एॾो ई भलो आहे त किथे ॿिए हंधि रखे वेठोसि, उते को बहितर कमानी ॾियो, बहितर पुलिस ॾियो। ऐं हीअ महिरबानी करे तव्हां हुकूमत में जॾहिं वेठा आहियो त हीअ टोपी ड्रामा न कयो, अमली कमु करियो जंहिंसां आम माण्हुनि जी तशफ़ी थिए। इलाही सारा मसइला आहिनि, बेरोज़गारी आहे, बदअमनी आहे, महांगाई आहे। तव्हां इन्हनि सभिनी खे डाइवर्ट करे सिर्फ़ु पंहिंजो मफ़ाद हासिलु करण जे लाइ माण्हुनि खे मुंझायो था ऐं माण्हुनि खे नफ़रतुनि जी आड़ा में उछलायो था। इहो कंहिं बि सूरत में क़ाबिले क़बूल कोन्हे को। ऐं यकीन आहे त असां सां गॾु सिंध जो साञाबंद, चाहे उर्दू स्पीकिंग हुजे चाहे सिंधी स्पीकिंग हुजे, शामिलु थींदो ऐं हीअ जेका बाहि भड़कण जी कोशिशि कनि था पिया इन खे विसाईंदो। अव्हां जी महिरबानी, फीडबैक ॾिजो, अव्हां जे फीडबैक जो इंतज़ारु रहंदो।